अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ओपिनियन में तली काजी में बलिकार यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कन था सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब कल दम TLP जो हिकिड़ो कल भी असां डिस्कस कयोसीं त उहो लॉन्ग मार्च लाइ इस्लामाबाद जी तरफ़ वञणु कोशिशि कनि था। अॼु उन्हनि जो शुरू थी चुको आहे, उहो लाहौर मां निकिरी चुका आहिनि। शेख रशीद साहब दुबई में हुया। कल सुभाणे वारी मैच ॾिसणी उन्हनि खे। प्राइम मिनिस्टर साहब उन्हनि खे घुराए वरितो। नूर अमीन क़ादरी साहब जेके असां रिलीजियस अफेयर जा मिनिस्टर आहिनि उहे कराची में हुया, उन्हनि खे कराची मां घुराए वरितो ऐं हिकिड़ी टीम कंस्टिट्यूट करे छॾी जेका शायदि कोट लखपत वञे ऐं जेके TLP जा बैंक TLP जा जेके सरबराह आहिनि उन्हनि सां नेगोसिएशन करे। ऐं ॿिए तरफ़ इस्लामाबाद जे अंदरि कहिड़ी सूरत में बि एंट्रेंस मना आहे, जंहिंजो नतीजो इहो ॾिठोसि त GT रोड खे ई विच मां हंधि खणी वई आहे। जी हाणे ही जीअं डेवलप थिए पई ही स्टोरी ऐं ज़ाहिर आहे इन मां जेकी कलदम तंज़ीम आहे TLP इन जो कल बि लाहौर में चकरियूं थियूं। 2 पुलिस वारनि खे के चवनि था त कुझु चिपाटे मारे छॾियो अथनि, कुझु हुननि जा तंज़ीम जा माण्हू मुआ आहिनि, उहो तंज़ीम जा घणा माण्हू मुआ आहिनि, इहा रिपोर्ट अञा ताईं न पियो थिए। यानी हिकिड़ी खूनी इब्तिदा थी आहे। उन खां पोइ ही GT रोड ते हीअं रवां दवा आहिनि ऐं पोइ हुकूमत शायदि बैरिकेड्स ऐं जेके कंटेनर्स सां रोड ब्लॉक कंदा आहिनि उन मां शायदि हुननि खे डपो त शायदि कंटेनर्स हटाए छॾींदो। मुर्गो एज़ पर रिपोर्टेड इन द मीडिया जेके रिपोर्ट अचे पई त उहो खंदक खोटे छॾी अथनि। माना यानी हाणे GT रोड जेको आहे कंहिं लाइ बि अचणु वञण जे क़ाबिल न रही। जी हा। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त हिननि खे कंहिं बि सूरत न वञणु ॾिबो। एसि ताईं त ॻाल्हि सम्झ में अचे थी त हुकूमत पंहिंजी रट बि इस्तेमालु करे ऐं हिननि खे कंहिं बि। लेकिन ॿिए पासे अगरि तव्हां पंहिंजे इंटीरियर मिनिस्टर खे दुबई मां कॉल कयो पिया ऐं ज़ाहिर लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे त इंटीरियर मिनिस्टर खे हिते हुजणु खपे। तव्हां पंहिंजा 2 वफ़ाक़ी वज़ीर, हिकिड़े कराची मां हिकिड़े पेशावर मां सॾायो पिया ऐं रिपोर्ट मीडिया में जीअं थिए पई। हाणे कूड़ सच ईअं ख़बर पइजी वेंदी, ग़लति सही जी ख़बर पइजी वेंदी। हाणे अगरि हीअ कोट लखपत में वञी उन कलदम तंज़ीम जे चङे मुड़ुस सां ॻाल्हाइणु वञनि पिया त पोइ उनखे छॾे ॾियनि। अगरि एतिरी सरकार अगरि एतिरी बेवस थी वई आहे, अगरि सरकार एतिरी बेवस थी वई आहे त ॻाल्हि ख़तमु करे। छाकाणि तव्हां वञी उनखे छा सम्झाईंदो। नेगोसिएशन्स में हमेशह कुझु ॾे ऐं वठि थींदो आहे ऐं नेगोसिएशन जॾहिं पोज़ीशन ऑफ पावर सां थींदी आहे। हाणे हुकूमत हमेशह पावरफुल हूंदी आहे पर कॾहिं कॾहिं को अहिड़े धुर हुजे थी जेका हुकूमत खे लुॾे में आणण जी सघ रखंदी आहे त पोइ सां मुज़ाकरात थींदा आहिनि। हाणे मुज़ाकरात में हिन खे छा जेको अंदरि जेल में वेठो आहे कोट लखपत में उनखे छा मुज़ाकरात में सरकार सम्झाईंदी यार 2 ॾींहं तरस तोखे छॾींदासीं। चवंदो पर लिखत में मुआइदो कयो, कुझु कयो। हिननि त अॻु में जॾहिं फैज़ाबाद ते धरणो आयो त लिखत में मुआइदो थियो हो ऐं न हा ऐं उन ते मतिलबु असांजे सघारनि इदारनि जे अमलदारनि जा बि सही हुआ। मतिलबु जेको उन महिल बि काफ़ी हैरान कुन ॻाल्हि हुई त भई हिकिड़ी तंज़ीम जंहिंखे अञा हू एतिरो सरकार खे बेवस करे छॾे थी। सो उन महिल इमरान ख़ान हिन साॻी तंज़ीम जे फैज़ाबाद धरणे जी हिमायत पे कई। अॼु ऐं शेख रशीद साहब बि हिमायत पे कई। अॼु चवनि था त सवाल ई नथो पैदा थिए। पर मूं तव्हांखे कल्ह बि चयो पिए त हीअ जेका सिचुएशन क्रिएट थिए पई मतिलबु अगरि चइजे त हीअ बेख़ुदी बेसबब आहे त हज़म करणु ॾुखियो थिए थो त ओचितो हिकिड़ी तंज़ीम छो एक्टिव थी वई आहे, मुतहरिक छो थी वई आहे ऐं हुन लाइ एतिरी हुकूमत परेशान थी वई आहे। छाकाणि त हुकूमत खे बि ख़बर हूंदी आहे त ॿी धुर जी हिकिड़ी ज़ाहिरी सघ आहे, हिकिड़ी जेका न ज़ाहिर थींदड़ सघ बि आहे। सो शायदि हिन तंज़ीम जी पोइ भेरे बि जॾहिं नवाज़ शरीफ़ बि हिन जे ख़िलाफ़ु फैज़ाबाद धरणे में एक्शन न पियो वरितो त नवाज़ सरकार खे बि इहा पक हुई त सिर्फ़ु हीउ जेको नज़र अचे पियो इहो न आहे, इन जे पोयां कुझु ॿियो बि आहे। ईअं ई शायदि अॼु इमरान सरकार खे इहो नज़र अचे पियो त हीउ जेको लॉन्ग मार्च थिए पियो सिर्फ़ु इहो न आहे, शायदि हिन जे पोयां बि का सघ आहे। सो इन करे कोट लखपत में वञी हुन सां मुज़ाकरात थींदा। हाणे तव्हां दुनिया खे छा मैसेज ॾींदो अगरि तव्हांजा वफ़ाक़ी वज़ीर वञी हिकिड़ी कलदम तंज़ीम सां, हिकिड़ी बैंड ऑर्गेनाइज़ेशन सां मुज़ाकरात कंदा ऐं उहो बि जेल में वेही त तव्हां एक्चुअली हुनखे अञा सघारो कयो पिया, तव्हां हुनजी अञा सघ वधायो पिया। इहो जॾहिं हीअ लंडन वारी भाईजान जी जेका पार्टी खे हिते सिंध में मज़बूत कयो वियो त असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो
त कीअं इंतिज़ामिया पहिरीं हुननि जे ख़िलाफ़ु एक्शन वठंदी, पोइ पाणे पोइते हटंदी हिकमत अमली तहत, जीअं माण्हुनि खे अंदाज़ो थिए त बाबा हीअ तंज़ीम त ॾाढी सघारी आहे, ऐं ईअं हू मज़बूत खां मज़बूत थींदी वई, ऐं माण्हुनि में हुनजो ख़ौफ़ बि, रोब बि ऐं सघ जो अहसासु वधंदो वियो। त इहा जॾहिं तव्हां हिकिड़ी धुर सां सरकार गोॾा खोड़े थी, त उन धुर खे तव्हां अञा मञता ऐं हुनजी सघ वधायो था। सो ही सभु कुझु छा आहे? ऐं हाणे हिकिड़े पासे ही सॼी सूरत हले पई, ॿिए पासे जीअं पाण मुस्तक़िल डिस्कस कयूं पिया ऐं मुल्क में डिस्कशन हले पई त भई असांजी मईशत जो छा थींदो। ज़रियनि मां इहे ख़बरूं अचनि थियूं त जनाब IMF जेको आहे उहो मतिलबु गवर्नमेंट जो प्रपोज़ल रद्द करे छॾियो आहे। कल्ह इहा ख़बर त अची वई त शौकत तरीन हुतां निकिरी वियो आहे वॉशिंगटन मां, पर इहा ॻाल्हि सरकारी ज़रिया हुकूमत चई रहिया त न न अञा ॻाल्हियूं हलनि पियूं, ॻाल्हियूं टुटियूं कोन्हनि, पर अॼु वरी इहे ख़बरूं अञा सरकारी तरह न आयूं आहिनि, बल्कि सरकार तरदीद करे पई। लेकिन IMF जा सोर्सिस जेके मुख़्तलिफ़ मीडिया में हलिया आहिनि त जनाब हू उन्हनि जी फरमाइशी लिस्ट ॿी आहे, त हीअ थिए पियो ग्रे लिस्ट थी चुको आहे। CNN, अच्छा हुन ते पोइ अचूं था त इंटरनेशनल CNN छा ख़बरूं ॾिए पियो पाकिस्तान लाइ, पर ॿिए पासे डोमेस्टिक फ्रंट ते हिकिड़ो त हीउ धरणो ऐं हीउ सभु कुझु थिए पियो, महांगाई चोट चढ़ियल आहे, तंहिंजे करे जेको आहे हू अपोज़िशन जी पार्टीज़ मुतहरिक थियल आहिनि। तव्हां ॾिसो त तमामु कल्ह बि वॾे पैमाने ते जलसा जुलूस थिया, सिंध जा चीफ मिनिस्टर जेके आहिनि उहे चवनि पिया फेडरल हुकूमत हाणे महिमान अचनि ॾींहंनि जी, किथे ॻाल्हियूं हलनि पियूं त बसि ॼाण मिड टर्म इलेक्शन जी ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि, किथे ॻाल्हि थिए थी त मतां 3-4 महीननि लाइ सॼे सिविल सिस्टम खे ई फ़ारिग कजे, ऐं को 3-4-5-6 महीना इंटीरियम हिकिड़ी सेटअप ठाहिजे, हिकिड़ो मुख़्तसर मुदत लाइ 11 साल न पर 3 खां 6 महीननि लाइ उहो कुझु करे वठिजे। इहे सभु ॻाल्हियूं हलनि पियूं। उच्च प्राइम मिनिस्टर साहिबु सऊदी अरब हलिया विया आहिनि, पर जेका ॻाल्हि 11-12 ॾींहंनि खां अटकियल आहे त DGISI जो नोटिफिकेशन जारी न पियो थिए। अञा ताईं न थियो आहे, जॾहिं की शेख रशीद अॼु खां हफ़्तो पहिरीं चयो त जेको जुमो गुज़री वियो त थी ॻाल्हि ई आहे त छा ही सभु कुझु जेको आहे इहो छा इमरान सरकार लाइ को तमामु हाकारी आहे? यकीनन न। ही केतिरो नाकारी आहे इहो ईंदड़ पाण खे जेको हफ़्तो हूंदो उन में काफ़ी शयूं चिटियूं थींदियूं। मिसाल हफ़्ते में इहा ॻाल्हि चिटी हफ़्ते सां मुराद सुभाणे खां शुरू थींदो, ऐं अॼु खां ई थी सघो राति खां ई तव्हांखे ख़बरूं मिलनि हिन लॉन्ग मार्च जो छा नतीजो निकिरे थो, हीअ छा डिस्पर्स थी वञनि था, इहो ॾिसणो आहे। हिन जेके अपोज़िशन जी पार्टियूं जलसा जुलूस कनि पियूं, मतिलबु ईअं खानापूरी करे बसि कंदियूं या कुझु ॿियो रिथाबंदी आहे, पोइ तव्हां IMF जी ऑफिशियली ॻाल्हियूं नाकाम थियण जी ख़बर अचे थी या नथी अचे, सऊदी अरब मां को $2 बिलियन जो आसिरो मिले थो न मिले थो इमरान ख़ान साहिब खे, अमेरिका जेको इहा फरमाइश करे पियो पंहिंजी एयर स्पेस पाकिस्तान मां, इन खां आई ऑफकोर्स नोटिफिकेशन DGI जो। त हफ़्ते में या त हीअ शयूं पाण खे तमामु घणो एस्केलेट थींदी नज़र ईंदियूं, इहे वधंदे नज़र ईंदियूं, पर अगरि न बि वधियूं ऐं इहे रहियूं बरक़रार त यासर साहिब फिर कंपनी मुश्किल चले। फिर कंपनी मुश्किल। अच्छा इन में हिकिड़ो सवाल हिकिड़ो ज़हन में अचे थो त अगरि पूरो हफ़्तो प्राइम मिनिस्टर साहिबु नोटिफिकेशन न कढियो, छो जो चयो वञे पियो त इहो ई नोटिफिकेशन अची वेंदो, हर वज़ीर ईअं ई पियो चए सुभाणे ताईं अची वेंदो, वरी शेख रशीद साहिबु फ्राइडे ॾिनो, उनखां पोइ वरी सुभाणे ताईं बि चयो वियो, पर नोटिफिकेशन न आयो। त प्राइम मिनिस्टर साहिबु वरी हलिया विया हाणे 3 ॾींहंनि जे विज़िट ते, दैट मीन्स मोर और लेस मंडे ताईं बि नोटिफिकेशन न ईंदो। त हिकिड़ो माना ॻाल्हि हिकिड़ी सम्झो मंडे ते वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आहे बलोचिस्तान जे CM जे अगेंस्ट, जंहिंमें जेके 4 गुम हुया उहे 4 मोटी बि आया आहिनि, ऐं उहे इस्लामाबाद में मोटिया आहिनि, जो चयो वञे थो हाणे कोयटा पहुची विया आहिनि, इस्लामाबाद वियल हुया। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में नथी अचे त प्राइम मिनिस्टर साहिबु छा माइंड ठाहे छॾियो आहे, छो जो इस्लामाबाद जे अंदरि बि न आहे अचणु ॾियणो आहे, खंदक जहिड़ा मेजर्स कया था वञनि, त छा माइंड ठाहे छॾियो आहे त मां पंहिंजी ॻाल्हि ते अड़े रहंदुमि फ़िलहालु? ॾिसो हाणे तव्हां कहिड़ी ॻाल्हि ते अड़ियल रहण खे चओ पिया, हिकिड़ी ॻाल्हि त सिधी सही आहे त हिन लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद में न घणणु ॾियणो आहे, इन ते तो अड़ियल रहंदो आहे, अड़ियल रहणु खपे, पर छा हुनजो ई अड़जणु, हुनजो ई बीहण खे पोयां सपोर्ट बि हूंदी या न हूंदी? माण्हू बीहजी त वञे थो कंहिं ॻाल्हि ते, पर पोयां अगरि थंभा नथा हुजनि, थूणियूं नथियूं हुजनि बीहारण लाइ, त
तव्हां घणी देरि सां बीह त नथा सघो। जी हाँ, घणी देरि सां नथा बीह सघो। ठीकु आहे, जब कॉलर असां गॾु बशीर अहमद सुमरो मदेजी मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? अधिकारी साहब, मुंहिंजो गुज़ारिश इहा ई आहे, मदेजीअ खां बशीर अहमद सुमरो अर्ज़ु पियो करे त हिन मुल्क जे अंदरि सियासतदाननि जॾहिं एतिरा वॾा टिड़ा कम कया, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब एटमी प्रोसीजर ॾिनो ऐं हिन मुल्क जी 5 सालनि जे अंदरि क़िस्मत तब्दील कई। अॼु बिलाल साहब जेको हिन अवाम जे दुख सूर में गॾु अवाम खे खणी हले थो पियो, छो उन जे अॻियां जेके रुकावटूं विधी थियूं वञनि पई, अवाम खे फ़ैसिलो करणु छो नथो ॾिनो वञे पियो ऐं अवाम जी राय खे छो नथो तस्लीम कयो वञे? मुंहिंजो इहो सुवालु आहे। ठीकु आहे ज़ूम साहब, बिल्कुलु वठो। फ़क़ीर इक़बाल बमरो उमरकोट मां। जी बमरो साहब, छा चवणु चाहींदा? सलाम मारूं नबी अली काज़ी साहब खे, तमामु बहितरीन प्रोग्राम करे पियो ऐं हुन खां पोइ फ़क़ीर इक़बाल बमरो उमरकोट खां शेख रशीद वियो स्पेशली मैच ॾिसणु पाकिस्तान जो, हालात ख़राबु थिए स्पेशली वापसि अची वियो ऐं हिन खां पोइ अलाह जो प्राइम मिनिस्टर अॼु पहुतो सऊदी अरब। अॼु में त इंटरनेशनल लाॻापा सुठा आहिनि। हाणे असां को अहिड़ो को सुठो को प्रोजेक्ट को मंज़ूर कराए थो सऊदी खां, हिन जा हिन ते को कमेंट करे अली काज़ी साहब। ठीकु आहे। पहिरीं जेके सुमरो साहब फ़ोन कयो मदेजी में, उन्हनि त अलाए छा मूंखे सम्झ न आई ॻाल्हि त बिलावल साहब जी राह में केरु रुकावटूं विझे पियो। हीअं त ॻाल्हि इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु रुकावटूं आहिनि ऐं हू GT रोड ते जेको जुलूस कढी पिया अचनि उन लाइ खंदक खोटी वई आहे। अलाए साईं शायदि कुझु साईं जो जेका साईं चवणु चाहे त पीपल्स पार्टी लाइ को रस्तो त नथो ठाहियो वञे। न केरु ठाहे ॾींदो? पीपल्स पार्टी खे पाण ठाहिणो पवंदो न साईं। रस्ता ज़ाहिर आहे, ॾिसो तव्हां जॾहिं हिकिड़ी मंज़िल ताईं पहुचणु चाहियो था त मिसाल के साईं जो इशारो इहो आहे, सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, साईं जो इशारो सुमरो साहब चवणु चाहे त इस्लामाबाद छो नथा वञणु ॾियनि? त इस्लामाबाद में ज़ाहिर आहे हिकिड़ी पूरी 72-74 सालनि जी पाकिस्तान जी पॉलिटिक्स आहे, इन में रस्ता त साईं पाण ठाहिणा पवंदा। जी हाँ, जी हाँ। जेको साईं ॻाल्हि कई बबरो साहब त प्रोजेक्ट साईं सऊदी अरब मां कहिड़ो खणी ईंदो इमरान ख़ान साहब? को $2 बिलियन या $1 बिलियन या $2 बिलियन अरब डॉलरनि जो अगरि तेल जेको आहे पहिरीं त सऊदी अरब खे ज़माने मुफ़्त में ॾेई छॾींदो। हाणे अगरि सिर्फ़ु डेफर्ड पेमेंट यानी मोखर अदायगी ते, यानी पोइ बाद में ॾींदासीं इंशाल्लाह, उहो जेको प्रोग्राम हूंदो आहे ओधर प्रोग्राम, उन ओधर ते को तेल ई को $1-2 बिलियन जो वठी अचे त वॾी ॻाल्हि थींदी। प्रोजेक्ट हाणे कहिड़ो वठी ईंदो सऊदी अरब? इहो तव्हांखे इंडिकेटर थींदो त सऊदी अरब मां ख़ान साहब छा खणी थो अचे। कशकोल त ख़ान साहब पहिरीं टोड़े छॾियो अपोज़िशन जे दौर में, त कशकोल त असां वटि आहे कोन पाकिस्तान में, हाणे त असीं ब्रीफ केस खोले वेंदा आहियूं। सो ॻाल्हि इहा आहे त हुन में जेको खणी ईंदो उन में पाण खे हिकिड़ो पूरो अंदाज़ो न बि थिए त हिकिड़ो काफ़ी सम्झण में मदद मिलंदी त अमेरिका जो रुख़ पाकिस्तान ॾे हाणे छा आहे। सऊदी अरब ब्रादर इस्लामी मुल्क आहे, भाउ आहिनि असांजा, पर उहो वॉशिंगटन मां हुननि जा मामलात आहिनि। सो वॉशिंगटन सां अगरि पाकिस्तान जा मामलात कुझु बहितर थींदा त तव्हांखे सऊदी अरब मां बि इमदाद मिलंदी, तव्हां सां IMF बि शर्तूं घटाए छॾींदो, तव्हां सां ग्रे लिस्ट जा इशूज़ बि हल थींदा। जी हाँ। अच्छा, जापान त जेको आहे उहो पेमेंट थोरी डेफर कई आहे, हालांकि जापान जो बि मोरल स्क्वाड जो जापान हिकिड़ो डिफरेंट पंहिंजो हुनजो प्रोफाइल आहे। जापान जी डेफर्ड पेमेंट ते परेशान न थियो ऐं पाकिस्तान सां मतिलबु थोरो लिंक। अच्छा, मगर जीअं तव्हां ॻाल्हि कई, पूरो हिकिड़ी जेका सिचुएशन जेका हले थी पई पाकिस्तान में, इहा तक़रीबन हर कंहिं माण्हू खे मोरल सम्झ में अचे थी पई त असांजे गवर्नमेंट खे, प्राइम मिनिस्टर साहब खे सम्झ में नथी अचे। न समझ में त ज़रूरु ईंदी हूंदी। छा जेके बि हुकुमरान जेके हिन सिविल मिलिट्री मामलात जे करे या ॿियनि मामलनि जे करे हुननि जी हुकूमतूं वयूं, किथां शुरू कयूं? सिकंदर मिर्ज़ा खां शुरू कयूं या हुन खां पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां। छा नज़र त सभिनी खे अची रहियो हूंदो आहे, पर एतबार बि अचे त ईअं थींदो। ॻाल्हि इहा आहे त एतबार बि त अचे त ईअं थियणु वञे पियो। फ़िलहाल जेको आहे उहो पावर में प्रॉब्लम इहो हुजे थो त पावर में जेके ही इक़्तिदारी ऐवान आहिनि इहे एतिरा बम प्रूफ ऐं बुलेट प्रूफ ऐं साउंड प्रूफ हुजनि था जो ॿाहिरियों आवाज़ उहो ई आवाज़ु अंदरि पहुचे थो जेको तव्हां ॿुधणु चाहियो था। चङा तव्हां प्राइम मिनिस्टर सां मिसाल या चीफ मिनिस्टर सां या हिन सां
तव्हां बिना इजाज़त मिली नथा सघो न। सो तव्हां उन सां ई मिलणु चाहींदा आहियो जेको तव्हांजे मतिलब जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए। जी हाँ, जी हाँ, ठीकु आहे सर। अच्छा, नेशनल असेंबली में पंहिंजो ही जेका हालात हलनि था पिया महांगाई जा, उनमें त PTI जा पंहिंजा जेके इतिहादी आहिनि उहे बि हाणे थोरा नाराज़ नज़र अचनि था कि पिया काफ लीग MQM जी ज़ाहिर है MQM वारा बि चवनि पिया त हाणे MQM खे को फ़ैसिलो करिणो पवंदो। काफ लीग बि चए थी त सर इस तरह तो होगा ना। ही सब तव्हां छा यानी छा पिया सम्झो त तव्हां पंहिंजी सॼी मतिलबु अथॉरिटी हलाईंदो, पंहिंजा इख़्तियारात हलाईंदो, बिस्मिल्लाह हलायो, पर जेके असां तव्हांजी मदद कई आहे तव्हांखे इतिहादी गॾु करे ॾिना आहिनि, पोइ ठीकु आहे असीं चङा यार नथा, एग्ज़ैक्टली तव्हांजी मर्ज़ी, पाण बीहारे पोइ मदद पाण अगरि असां सां तव्हांजो रवैयो अहिड़ो आहे, जी हा, सम्झो था न, जी हा, जी हा, बसि न। सो ॻाल्हि आहे त अगरि रवैया ख़ान साहब उहो रखंदो त उहो वाक़ई में 7 मोटनि ते बीठल वफ़ाक़ी हुकूमत आहे। जी हा, जी हा, जी हा, ऐं उहो ख़बर आहे ख़ान साहब खे कीअं थी हले। जी हा, ख़बर आहे ख़ान साहब खे। त हाणे हिन में इतिहादी क्यू लीग जो छा वञे इमरान ख़ान साहब सां, MQM जो छा वञे, उहो हिकिड़ो WhatsApp ते कॉल बि न, मैसेज ईंदो त देरी न कंदा हथ कढण में, देरी न कंदा। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु सदाम दर्स उमरकोट मां। जी दर्स साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजो इहो सवाल आहे त हींअर सिंध गवर्नमेंट तमामु इहो बहितरीनु फ़ैसिलो कयो जेको IBA जो जेके उमेदवार हुआ उन्हनि खे कंसेशन ॾिनी आहे हार्ड एरियाज़ खे। सिंध जा जेके मिसाल हार्ड एरियाज़ आहिनि, तरपार कर, काचो, अचड़ो तर, कोहिस्तान वग़ैरह, त इहो तमामु उन्हनि सुठो कयो आहे। अक़लियतनि खे बि जेको सो कंसेशन ॾिनी अथनि, उनखां पोइ स्पेशल पर्सननि खे बि, ऐं हार्ड एरियाज़ जेके आहिनि उन्हनि खे बि, त माना इहा सुठी शइ आहे। मिसाल अगरि बार बार जेके उहे टेस्ट वठंदा त माण्हू त इहे साॻी आहिनि, छोकिरा साॻी आहिनि जेके मिसाल उमेदवार कनि था। त इन ते हिकिड़ी हले पई मतिलबु सोशल मीडिया ते न हिकिड़ो तनक़ीद यानी सिंध गवर्नमेंट ते, त इहो त अजाई आहे भई हिकिड़ो जेको चङो कमु थियो आहे उनजी त घटि में घटि उनखे त एप्रिशिएट करणु खपे न सर। जी सर, ठीकु आहे, ठीकु आहे। सही तव्हांजे लाइ दर्स साहब चङो कंहिंजे लाइ ख़राबु हूंदो, मतिलबु हाणे इहो कीअं तव्हां चओ था त सुठो कमु आहे तव्हांजी नज़र में हूंदो, कुझु माण्हुनि जी नज़र में न आहे। हू इवन सच लाइ चइबो आहे त सच बि हिकिड़ी रिलेटिव टर्म आहे, सच बि का ठोस शइ न आहे। मुंहिंजो सच हिकिड़ो हुजे थो, तव्हांजो सच ॿियो थी सघे थो। सो हीअ त वरी बि हिकिड़ो पॉलिसी डिसीशन आहे जेके हिन पॉलिसी जे करे मुस्तफ़ीज़ जेके थिया आहिनि, जिन्हनि खे फ़ाइदो थियो आहे, 30% ते पास थिया आहिनि या 50% ते पास थिया आहिनि, उहे ज़ाहिर आहे इनखे एप्रिशिएट कंदा। जेके न थिया आहिनि ज़ाहिर आहे उहे इनखे क्रिटिसाइज़ कंदा। मुंहिंजो सिर्फ़ु नुक़्तो हिन में आउं न हिन खे फेवर कयां थो न क्रिटिसाइज़ कयां थो, मां त रुॻो ई चाहियां थो त तव्हां हिकिड़ी पोज़ीशन लाइ पैमाना कीअं मटाए छॾियो था। एग्ज़ैक्टली, उहो बि टेस्ट थियण खां पोइ, उहो बि टेस्ट थियण खां पोइ, या त तव्हां पहिरीं कोटा सिस्टम ॾियो आहे न, जीअं सही चइबो आहे, पर कोटा बिल्कुलु सही तव्हां पॉइंट आउट कयो त इंटरव्यू खां पहिरीं चयो आहे त भई ॿाराड़ी जा हेतिरा आहिनि, शहर जा हेतिरा आहिनि, ठीकु आहे। ऐं हुनजो सबबु इहो आहे त ॿाराड़ी में तालीम सही न आहे, शहरनि में हीअ तालीम आहे, ठीकु आहे, इहो ठीकु थी वियो। अच्छा, तव्हां चवणु चाहियो त भई असां वटि ख़वातीन जो जेंडर जेको आहे उहो सरकारी एजुकेशन डिपार्टमेंट में हुनजो तनासुब ठीकु न आहे, असां हुनखे बैलेंस करणु चाहियूं था, हलो असां 5% हुनजा घटाए छॾियूं था, 50 ते करे छॾियूं था। अक़लियतनि में ॾिसो, अक़लियत में जेको हिकिड़ो ॾूरां थर या किथे वेठो आहे उहो ॿी ॻाल्हि आहे, ऑलरेडी उन कोटा में अची वियो न जेको ॾूरां इलाइक़नि में आहे, उहा त ॾूरां इलाइक़नि जे कोटा में अची वियो। सो ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़े हीअ सभु अगरि तव्हांखे करिणो बि हो, तव्हां हिन खां पहिरीं कयो आहे, टेस्ट वठण खां पहिरीं कयो आहे, हीअ तव्हां बाद में कीअं था कयो? बाद में कीअं था कयो, इहो वॾो सुवाल इहो ई आहे। अच्छा, अॻिते हलूं, पंहिंजी ॻाल्हि हली त जीअं IMF जो तव्हां ॻाल्हि कई त IMF जेको आहे उहा हिकिड़ी ख़बरूं अचनि थियूं पियूं त डू मोर जे लाइ चयो वञे थो पियो गवर्नमेंट खे त हाणे, त पर नयूं जेके शर्तूं रखियूं आहिनि IMF ॾाढियूं स्ट्रिक्ट रखियूं आहिनि, चई त इंट्रस्ट रेट ते तव्हांखे वधाइणो पवंदो, डॉलर जी मार्केट रेट फिक्स करिणो पवंदो, तव्हांखे मुक़ररु करिणो पवंदो, प्राइवेटाइज़ेशन प्लान जेको असांजो पियो रुले थो पियो उन प्राइवेटाइज़ेशन प्लान ते कहिड़े तरीक़े सां अमल दरामद करिणो पवंदो, टैक्स खे अञा वधाइणो पवंदो, ऐं बिजली जा ज़ाहिर आहे। ॾिसो, हीअ ज़रियनि वटां IMF जी ही फरमाइशी लिस्ट आई आहे, अञा ऑफिशियल न आई आहे। मूंखे सची ॻाल्हि आहे हिन में ॿ ॻाल्हियूं, IMF अगरि इहो चए त भाई बिजली जा नर्ख वधायो त जीअं सर्कुलर डेट ख़तमु थिए, ये जो गर्दिशी कर्ज़ो आहे ख़तमु थिए, हा सम्झ अचे थो IMF इहा फरमाइश करे सघे थो। IMF इहा फरमाइश करे त तव्हां पंहिंजा स्टील मिल, PIA या अहिड़ा इदारा जेके खसारे में आहिनि तव्हां विकिणी छॾियो, सम्झ में अचे थो।
मूंखे बाक़ी ॻाल्हियूं ही जेके ज़रियनि वटां मीडिया में आयूं आहिनि मूंखे हज़म न पियूं थियनि त IMF जो छा वञे त IMF चए त तव्हां पंहिंजो बैंक जो इंट्रस्ट रेट वधाए छॾियो या डॉलर जो मार्केट रेट या डॉलर जो मार्केट रेट फिक्स करे छॾियो इहो त IMF जे यानी वर्ल्ड इंट्रस्ट में न आहे ऐं फ्री इकॉनमी जे ख़िलाफ़ु आहे जी ऐं हिकिड़ी अगरि तव्हां पैसो माण्हुनि खे हिमताईंदो त बैंकनि में रखनि मिसाल अगरि तव्हां बैंक में हिकिड़े माण्हू खे करोड़ रुपए ते लख रुपयो मिले पियो तो चलियो त न आहे करोड़ रुपए मार्केट में कारोबार करे ऐं पोइ ख़तरो बि हुजे त करोड़ रुपयो ॿुॾी न वञो बैंक में रखाए छॾींदो इहो IMF कीअं थी चई सघे इहो मूंखे अञा हिनखे तव्हां पहिरीं सरकारी तरह इहे IMF जी फरमाइशी लिस्ट अचे पिक्चर क्लियर थिए पोइ पाण ते ॻाल्हाईंदासीं अगरि ईअं IMF फरमाइश करे पई त क्या बात है जी हा इन ते अञा ताईं सरकार जो त इहो ई आयो आहे त अञा ताईं को फ़ैसिलो न थियो आहे अञा ताईं नेगोसिएशन्स हलनि थियूं पयूं पर अहिड़े ई तरीक़े सां हिकिड़ो ॿियो इशू जिते बि सरकार जो इहो अचे थो पियो त अञा ताईं को फ़ैसिलो न थियो आहे असां को फॉर्मल एग्रीमेंट न कयो आहे पर नेगोसिएशन्स हलनि थियूं पयूं जंहिंमें CNN क्लेम कयो आहे त पाकिस्तान ऐं US जे विच में जेका तव्हां बि ॻाल्हि कई त पाकिस्तान ऐं US जे विच में एयर पैसेज यानी एयर जेका परमिशन आहे यूज़ करण लाइ अमेरिका खे उहा डील थी चुकी आहे हाणे सुवाल इहो आहे त ही CNN जी ख़बर आहे ठीकु आहे CNN हिकिड़ो मोतबर मीडिया जो इदारो आहे अमेरिका जो जी हा सो अमेरिकन्स अमूमन पंहिंजी स्टेट डिपार्टमेंट या वाइट हाउस इहे ख़बरूं लीक बि कंदा आहिनि कॾहिं प्रिंट मीडिया में कंदा आहिनि कॾहिं TV मीडिया में कंदा आहिनि एयर स्पेस जेको घुरनि पिया पहिरीं त एयर बेस घुरनि पिया एग्ज़ैक्टली ऐं जॾहिं मुशर्रफ साहब जे ज़माने में हिननि खे जैकोबाद में मिलियल हो ॿियनि हंधनि ते मिलियल हो ठीकु एयर बेसिस हुआ हिननि वटि अमेरिकन जहाज़ ऐं ड्रोन्स हुतां ई फ्लाए थींदा सभिनी खे ख़बर हुई एयर स्पेस त भई हू हितां लंघी वञी अफ़गानिस्तान में बमबारी कनि इहो कॾहिं बि आउं नथो सम्झां त ऑफिशियली पाकिस्तान मञंदो ऑफिशियली जीअं पाकिस्तान जी हिकिड़ी मुशर्रफ साहब जे ज़माने में स्टेटेड पॉलिसी त ड्रोन अटैक असांजी मर्ज़ी खां ख़िलाफ़ु थियनि पिया जी हा पोइ रोज़ थींदा ऐं रोज़ पाण असांजी फॉरेन ऑफिस उनजी मज़म्मत कंदी जी मतलब खिल जोगी ॻाल्हि हुई त भई रिंद के रिंद रहे और हाथों से जन्नत न गई त ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी मतिलबु मुशर्रफ साहब जे ज़माने ड्रोन थींदा हुआ पाकिस्तान चवंदो असांजी पॉलिसी न आहे असां मज़म्मत था कयूं ऐं असां एहतिजाज था कयूं हींअर बि अगरि पाकिस्तान एग्री कंदो एयर स्पेस ते त हुननि जा जहाज़ हितां वञनि असांजी फिज़ा मां हिन खे ऑफिशियली कॾहिं बि न मञियो वेंदो ऐं इहो कीअं ख़बर पवंदी त हीअ अगरि को जहाज़ अची अफ़गानिस्तान ते किथे हणी करे ऐं हलियो वेंदो त कीअं ख़बर पवंदी त किथां आयो किथे हलियो वियो उहो त अफ़गानिस्तान वटि त टेक्नोलॉजी कोन्हे हाणे ॿिया मुल्क ॿुधाइनि त ॿी ॻाल्हि जी हा ॿिया मुल्क ॿुधाए सघनि था त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी पाकिस्तान त पाण वटि पहिरियां बि थियो त ख़बर जेका आहे उहा काफ़ी टाइम खां पोइ ई मीडिया ते उथी हुई ईअं पहिरीं त सही ॾिसो ऑफिशियली हिननि खे बेसिस मिलिया न जैकोबाद बेस त मतिलबु अहिड़ा कई बेसिस मिलिया न भई क्लिंटन वारी जेका अटैक थियो त उहो क्लिंटन वारो त संसदी ॻाल्हि हुई त हुननि जा जेके हुआ मिज़िल आया न सैटेलाइट गाइडेड मिज़ाइल्स हुआ जी हा क्रूज़ मिज़ाइल्स हुआ उहे आया हुआ त उहो बि तोरा बोरा में वञी हुनखे OBL उसामा बिन लादेन खे मारण लाइ जी हा हिट करण लाइ जेके कया विया ठीकु आहे सर वक़्तु हलो त अॼु PFU जे पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट उन्हनि डिमांड कई आहे त जुडिशियल कमीशन ठाही वञे छो जो कल्ह डॉक्टर शहबाज़ गिल साहब उन्हनि चयो त असां वटि फ़ोन रिकॉर्डिंग आहिनि डॉक्टर पंहिंजो आसमा शिराज़ी ऐं मरीन नवाज़ शरीफ़ जूं जंहिंमें हू तंत्र मंत्र जेके इल्ज़ाम लॻंदा पिया इहे ॻाल्हियूं कयल आहिनि त उन ते भई PFU जो चवे थो त भई हीअ कहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट आहे ऐं अगरि जे फ़ोन रिकॉर्ड्स मौजूदु आहिनि त पहिरियां त FIR कटी वई आहिनि हिननि जे मथां त इहे फ़ोन रिकॉर्ड्स मौजूदु छो आहिनि ऐं ॿियो हिकिड़ी जुडिशियल कमीशन विहारी वञे जंहिंमें हिन में ॾिठो वञे त इहे कीअं फ़ोन टेपिंग कई थी वञे जर्नलिस्ट जी त ॾिसो न जर्नलिस्ट या आम माण्हू आम सिटीज़न हुनजी अगरि कानूनी हिसाब सां वञिजे जेतिरी मूंखे ॼाण आहे त तव्हां कंहिं बि माण्हू जो फ़ोन टेप करण लाइ उनजी तव्हांखे PTA खां इंटीरियर मिनिस्ट्री खां सूबाई हुन खां तव्हांखे मुंहिंजो जेके लाॻापियल इदारा आहिनि हुन खां परमिशन वठणी आहे जी हा हीअ बिल्कुलु ईअं आहे त तव्हां वारंट खां सवाइ गिरफ़्तार नथा करे सघो जी हा सो ईअं तव्हां इजाज़त खां सवाइ कंहिंजो फ़ोन रिकॉर्ड नथा करे सघो पर जीअं असां वटि गिरफ़्तारी लाइ वारंट खे केरु नथो पुछे
घरनि में घिड़ी वञे थी असांजी पुलिस ऐं ॿिया गुम बि करे छॾे थी, ख़बर नथी पए। गुम बि थी वञनि था माण्हू, ईअं असांजा फ़ोन बि रिकॉर्ड थियनि था। सो हाणे उन लाइ एतिरी कानूनी पेचीदगी में त केरु नथो वञे। सो PFU जो अगरि मुतालबो करे पई त हुन में छा साबित थींदो? ही शहबाज़ गिल टाइप माण्हू जेके आहिनि, इन्हनि जी हू चवंदा अलाए मूं चयो छा न ईअं मुंहिंजो मतिलबु इहो न हो। सो हिन जी तारीख़ में ज़ाहिर अंडरस्टूड आहे। अगरि आसमा शिराज़ी साहिबा जर्नलिस्ट आहे, अगरि हू मरियम नवाज़ सां ॻाल्हाए पई त पक सम्झो त रिकॉर्ड थी रहियो हूंदो, हिन में घबराइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? त हिन में आसमा शिराज़ी जो फ़ोन थोरी रिकॉर्ड थी रहियो हूंदो, हू मरियम नवाज़ जो थी रहियो हूंदो। सो ज़ाहिर ॻाल्हियूं त रिकॉर्ड थींदियूं न। ऐं पोइ छो पिया भई अंतर मंतर जी ॻाल्हियूं असांखे ख़बर ई न आहे मंतर मंतर केरु छा आहे, केॾो इशारो आहे। ऐं पोइ पाण चवनि पिया दरवेश माण्हू भई अगरि पाण ॿई ॻाल्हायूं यार ही मंतर जादू वधी वियो आहे, ॾाढो ख़राबु आहे, हीअं न थियणु खपे, माण्हुनि खे हीअं करणु खपे, हीअं करणु खपे, त सुभाणे PTI असांजे पोयां लॻी वेंदा साईं तव्हां हुन ॾे इशारो पिया छो पिया ॻाल्हायो? भई असीं किथे इशारो, असीं त मंतर जंतर जी ॻाल्हि पिया। ठीकु आहे सर। कॉलर सां गॾु गुलाम मोहम्मद नोड़ी पिथोरो मां। जी नोड़ी साहब छा चवणु चाहींदा? सर गुलाम नोड़ी पिथोरो उमरकोट खां। जी असांखे अर्ज़ु इहो आहे न जेको IB टेस्ट वरिती आहे उस्ताद लाइ, हिकिड़े लाइ 55 मार्कूं आहिनि, लेडीज़ लाइ वरी 40 आहिनि, ऐं अकिलत लाइ वरी 5 मार्कूं घटि कयूं आहिनि। हाणे हिन 5 बजे जॾहिं अकिलत लाइ हिकिड़ी मखसूस सीटूं हुन रखियल आहिनि त पोइ एतिरी हुन सां राहत छो? जॾहिं त अकिलत जो वोट बि कढाए, अकिलत आर्मी में वञे थो, हर खाते में वञी सघे थो। हाणे हीअ त हिकिड़ी ॿिटी पॉलिसी चइबी हिते माना असांखे सही कोन थो लॻे, वरी साईं खां पुछो, साईं जे बारे में छा चवंदा, अली कादिर साहिब खां पुछो। ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉलर वठी वठो। इकराम ख़ासकेली मातली मां। जी ख़ासकेली साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। कारी साहब खे सवाल आहे त कल्ह मूं कारी साहब खां इहो सवाल कयो हो त जेका पीपुल्स पार्टी में या हींअर बिलावल वारा या जेका क़यादत आहे उहा हाणे गॾियल मुखालिफ़ धुर जी मुखालिफ़त जी ॻाल्हि थी करे त भई जेके मुखालिफ़ धुरूं आहिनि उहे सभु गॾिजी विया आहिनि। त इहो हिते हाणे कारी साहब खां सम्झणु चाहींदुसि त इहो मतिलबु उहे छो पिया चाहिनि? छा इहो अॻियां मतिलबु पाण सम्झो का गिव एंड टेक करण जे हवाले सां इहा ॻाल्हि रखनि पिया, या वाकई हू चाहिनि था त कुझु को गॾिजी वई आहे AFCL जे? ॿियो सवाल मुंहिंजो आहे त शेख रशीद साहिबु चयो हो त हफ़्ते ताईं मथे लास्ट जुमे ताईं निकिरी वेंदो नोटिफिकेशन। हाणे अॼु छंछरु थी वई आहे, अञा ताईं अहिड़ो को बि नोटिफिकेशन अञा ताईं कोन निकितो आहे। त छा अञा शयूं जम्मू जूं शिकार आहिनि या अञा ताईं बदज़िद आहिनि ॿई पासा? महिरबानी। ठीकु आहे कासिम साहब। कॉलर अशफाक अली सखर मां। जी अशफाक साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। यासिर साहब, मकाजी साहब जे खे जेको आहे अॼु कुझु जेको आहे सखर जा मसाइल आहिनि उन्हनि जे बारे में जेको आहे थोरो ॿुधाईंदुसि ऐं उन्हनि जो ध्यानु छिकाईंदुसि। साईं तव्हांखे ख़बर आहे त सखर सिंध जो 3 नंबर शहर आहे, वॾो शहर, पर वॾे अफ़सोस सां चवणु पियो पवे त असां वटि का इंजीनियरिंग यूनिवर्सिटी कोन्हे का। मेडिकल यूनिवर्सिटी बि असांखे हिकिड़े डिक्टेटर ॾिनी। असां सखर में चवंदा आहियूं त हिन दौर में 15 सालनि जे दौर में सखर खे 2 शयूं मिलियूं आहिनि, हिकिड़ो NICVD, ॿियो मिलिट्री रोड्स। असां वटि वॾी हालत इहा आहे त गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट कोन्हे, शुगर जो को सुठो डॉक्टर कोन्हे, लागाणो। ठीकु आहे साईं जी शायदि कॉल ड्रॉप थी। जी पहिरीं फ़ोन आयो नोड़ी साहब ॾिसो तव्हां खां अॻु हींअर तव्हां साईं किथां फ़ोन कयो? पिथोरो मां, उमरकोट पिथोरो। अच्छा, उतां ई पाड़े मां तव्हांजे उमरकोट मां थोरी देरि पहिरीं दर्श साहिब जो फ़ोन आयो, चयो तमामु सुठो कमु कयो आहे एजुकेशन डिपार्टमेंट। तव्हां चओ पिया तव्हांखे नथो वणे डिसीजन, त मूं ओॾी महिल ई चयो पियो त ॾिसो इनखे तव्हां हतमी राय आऊं कीअं ॾियां? जेके जिन्हनि खे फ़ाइदो पहुतो आहे उनखे वणे थो, जिन खे फ़ाइदो न पहुतो आहे उनखे नथो वणे। सो दर्श साहिब जेको पहिरीं चए पियो त अलाए छो माण्हू मुखालफ़त कनि पिया, ॿुधी वठनि। इन ई प्रोग्राम में ॿई राय अची आहे। सो हाणे बाक़ी ख़ासि इकराम साहिब जेके ॻाल्हि पिया कनि सही, ॾिसो इकराम साहिब ॻाल्हि इहा आहे त अवल त सियासत में इक़्तिदारी सियासत में को मिटी माइटी त हूंदी कोन्हे। हे त ज़ाहिर पंहिंजा मुफ़ादनि लाइ जेतिरो जिथे तव्हांखे वधीक वारो खाए, जॾहिं वारो खायो पिए त भई
अपोज़िशन PDM मां पीपल्स पार्टी ॿाहिरि अची वञे या हुननि खे वारो खा भले पीपल्स पार्टी हली वञे ईअं थियो अॼु वरी वारो खाईंदो त गॾिजी सघनि था पर हिकिड़ो सुवालु नवाज़ लीग वटि ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी वटि वॾो हिकिड़ो सुवालु हूंदो जेके माठ मिठ में किथे बंदि कमरनि में डिस्कस कंदा हूंदा त हीउ जेको क्राइसिस थिए हले पियो पिंडी ऐं इस्लामाबाद जे विच में हिन में अगरि ही हिकिड़े हद ताईं प्रेशर विझनि केतिरे हद ताईं प्रेशर विझनि त जीअं सिर्फ़ु हुकूमत वञे न के सिस्टम न हलियो वञे हाणे इहो वरी कैलकुलेटेड सिचुएशन हूंदी त हाणे इहो हिकिड़ो मुंझारो हूंदो इन ई करे इहो हू इंतज़ारु कंदा हूंदा त भई जेके ॿिया हल्का आहिनि उहो को ख़ातिरियूं कराइनि त न ठीकु आहे तव्हां ज़ोर वधायो असां विच में न ईंदासीं मतिलबु असां विच में असां न ईंदासीं मुराद इहा त असां को विच में अबूरी पीरियड न आणींदासीं ऐं इलेक्शन ॾे ॻाल्हि हली वेंदी त हाणे इहो हिकिड़ी हिननि लाइ हिकिड़ो मसइलो हूंदो त ईअं न त हीउ इमरान ख़ान मां वांदा थियनि त वरी हिकिड़ो ॿियो सेटअप अची वञे जंहिंमें ॿिन्ही खे कुझु न मिलंदो हींअर पीपल्स पार्टी वटि सिंध हुकूमत आहे न घटि में घटि सो अच्छा पोइ गॾिजण आहे गॾिजण जा नुक़्ता छा ठहंदा पहिरीं त गॾिजण जो नुक़्तो PDM में पीपल्स पार्टी नवाज़ लीग सभिनी वटि हो त बाबा स्ट्रीट पावर सां प्रेशर विझी लॉन्ग मार्च करे फ़ारिग कजे या नो कॉन्फिडेंस हाणे फ़ारिग कजे नो कॉन्फिडेंस ऐं लॉन्ग मार्च यानी नो कॉन्फिडेंस ऐं फ्रेश इलेक्शन जे विच में अटकी पई पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ऐं ॿिया सबब हुआ ॿिया सबब बि हुआ अलॻि थी विया हाणे वरी अगरि गॾिजंदा जेको गॾिजण ॾे हिक ॿिए ॾे जेस्चर्स ज़ाहिर कनि पिया त कहिड़े नुक़्ते छा हाणे लॉन्ग मार्च जी ज़रूरत आहे छा हींअर जेका ऑलरेडी हिकिड़ी फर्जाइल क़िस्म जी सूरत हाल आहे हिन में नो कॉन्फिडेंस आणिजे नवाज़ लीग वधीक कन्विंस हूंदी त नो कॉन्फिडेंस न आणिजे हू पहिरीं बि न पई चए हाणे त मुर्गो चवंदी त भई हाणे जेको बसि वञे थो सभु कुझु हाणे छा जे लाइ त वरी जेको भले पंजाब लाइ राणा सनोला चए त असांखे पीपल्स पार्टी MPA वठी अचे ऐं कमरुज़मा कायरा चए त हा असीं वठी था अचूं यू नेवर नो लेकिन लॉजिकली मंतक जे हिसाब सां हा नवाज़ लीग खे इहो को आसरो सही जॻह तां मिले त बाबा पहिरीं तव्हां नो कॉन्फिडेंस आणियो पोइ इलेक्शन कराइजो 5 साल में न 5 साल बि न पोइ भले तव्हां 3 महीननि 4 महीननि खां पोइ भले इलेक्शन कराए छॾियो तव्हांखे ॾिसो न लाहौर में बोज़दार हुकूमत लुॾी वई मिसाल पहिरीं जाम कमाल वियो जेको सुभाणे ठीकु आहे घणे भाङे सुभाणे परीं थी वेंदो पोइ अगरि उस्मान बोज़दार वियो त पोइ इमरान ख़ान हुकूमत बि बचणु मुश्किल थींदी त पोइ क्राइसिस थी वियो क्राइसिस थी वियो त 2 ॻाल्हियूं थींदियूं या त इमरान ख़ान चवंदो ठीकु आहे बाबा हाणे ऑपोज़िशन वेहा थो या हू पाणे असेंबली टोड़े छॾींदो पाणे असेंबली टोड़े छॾींदो त 3 महीननि में पोइ 2 महीननि में न पोइ कॉन्स्टिट्यूशनली 3 महीननि में इलेक्शन थी वेंदी पर जे अड़िजी वियो ऐं क्राइसिस ऐं डेडलॉक क्रिएट थी विया त पोइ 3 खां 6 महीननि लाइ जेके थ्योरी हले थी त भई कुझु वक़्तु लाइ तव्हां सभु ठीकु न पिया कयो असीं ठीकु करे ॾियूं था पोइ हाणे हुनजी का लिमिट त मौजूदु न हूंदी आहे न भाऊ वरी करे छिकिजी वेंदी आहे 11 सालनि ताईं इहो ई थियो आहे अमूमन इहो ई थियो आहे असांजी तारीख़ में त अचिबो थोरे अरसे लाइ पोइ जी हा ठीकु आहे सर अच्छा अॼु हिकिड़ो मतिलबु काफ़ी ॾींहंनि खां हिकिड़ो पनो अकिल वारो वाक़ियो थियो उन में बि हिकिड़ो थोरो लिंक्स अचनि पिया चाइल्ड पोर्नोग्राफी या अहिड़े क़िस्म जा त अॼु सखर FIA कार्रवाई कई आहे जंहिंमें हुननि लाड़काणे मां हिकिड़ो गिरोह पकितो आहे शिदात कोट ऐं लाड़काणे मां जेको चाइल्ड पोर्नोग्राफी में इन्वॉल्व हो ऐं हिकिड़ी औरत बि आहे हुननि सां गॾु सही ही पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां उछतो ख़बरूं ॿुधूं था करे पंजाब जेके इलाइक़े मां करे किथे त भई ही पोर्नोग्राफी जो ही ॿारनि सां ही जेको सेक्स जो सॼो मामिलो आहे हुनजी पोइ वीडियोज़ ठहनि थियूं ही जेको छा डार्क नेट छा चइबो आहे डार्क वेब जे नाले ते त कुझु पोइ हज़ारे लखे डॉलर्स में विकिरो थिए थी असां वटि गुरबत आहे ऐं असां वटि को कानून न आहे अलाए छा थी रहियो आहे सो अगरि ही सभु पाण में जुड़ियल आहिनि ही ग्रुप्स बहरहाल ही ॾाढो हीनियस ऐं ॾाढी तकलीफ़ ते सूरत हाल आहे अगरि ॿारनि सां इहो वीडियोज़ भरिजनि पियूं पोइ हिते ही को लोकल ब्लैकमेलिंग लाइ न थींदो आहे
हीअ त इंटरनेशनल गेम आहे। जी हा जी हा जी हा ऐं हुन पूरी में हिकिड़ी चेन हा पोइ हिननि सां अगरि ईअं ही इन्वॉल्व आहिनि ऐं साबितियूं आहिनि त घटि न थियणु खपे हिननि सां, ऐं हिननि खे पब्लिक में जीअं इहो साबित थिए त ही इन्वॉल्व आहिनि त हिननि खे एक्सपोज़ करणु खपे। जी हा प्रॉपर इन्वेस्टिगेशन थिए ताकी हिननि खे सज़ा अची सघे, ताकी अची सघे। ठीकु आहे साहब। अॼु साहब अॼु जैकबाबाद वारे वाक़े बि काफ़ी असां डिस्कस कंदा रहंदा आहियूं त अॼु बि जेके आहिनि उतां जा जेके लोकल बिज़नेस ओनर्स आहिनि या जेके बिज़नेस कनि था पिया उते, उहे वीचारा एहतजाज ते वेठल आहिनि। SSP खे हटाइण जो उन्हनि मुतालबो कयो आहे। लालचंद साहब जेके गिरफ़्तार थिया हुया उहे उन्हनि जी ज़मानत मंज़ूर थी वई आहे, पाण संघर्ष करे था अचो। ॾिसो ज़मानत मंज़ूर थी वई, पर केरु इहो ॿुधाए न पियो त हुननि वञी दाहन ॾिनी DIG खे, उनजो छा थियो? उनजो छा थियो जी हा ऐं उनजो छा इहो थियो त ॿिए ॾींहुं लालचंद जो पुटु गिरफ़्तार थी वञनि था। जी हा सो ॾाढी मुड़सी आहे। ऐं क्लियरली चवां थो, मूंखे त हिन में को ॿ राय आहिनि कोन। ॾिसो अगरि लालचंद को गड़बड़ करे रहियो त हू हुन एहतजाज खां पहिरीं हुन ते केस छो न पियो दाख़िल थियो? सो इट्स वेरी मतिलबु हाणे हिन में त उहो थींदो आहे न ढगे जी चोरी में या कंहिंमें बि माण्हू खे ॿधाए छॾिजे। ऐं हीअ जैकबाबाद पुलिस त हाणे ताज़ो हिन ॻाल्हि लाइ नटोरियस मशहूरु थी वई आहे जी हा त हू चर्स रखाए ऐं माण्हुनि खे ॿधाए थी। जी हा सो ज़ुल्म आहे यार, एॾी पुलिस गर्दी बि न हलणु खपे। ऐं हीअ सियासी तरह ऐं वरी चवां थो हीअ SSP जेको आहे या हीअ जेको बि जैकबाबाद पुलिस करे पई, मुंहिंजी जेका अंडरस्टैंडिंग आहे हिकु जैकबाबाद वासी वधीक इनखे सम्झंदो मुंहिंजी ॻाल्हि ऐं जिथे इशारो कयां पियो, हीअ पॉलिटिकली मोटिवेटेड आहे। जी हा हीअ सियासी हुन सां आहे त हिकिड़ी कम्यूनिटी खे, हिकिड़ी शहरी आवाम खे हिकिड़ो हुन में आणिजे, हिकिड़े दाॿे में आणिजे। ऐं हीअ पुलिस वंगार पई वई हुन लाइ। जी हा जी हा वोट कहिड़े तरीक़े सां वोट जेको आहे उहो मनपसंद पार्टी खे मिली सघे। अच्छा अॼु पुलिस जी जेका हालत आहे उन ते अॼु निसार चन्ना साहब SSP इन अॻूणा उन्हनि सिधा सवाइ इल्ज़ाम आया आहिनि आफ्ताब पठान साहब ते त उन्हनि जी अंडर रिक्रूटमेंट में 8000 जे क़रीब अफ़गानी जेके आहिनि रिक्रूट कया विया आहिनि। आफ्ताब पठान साहब रिजेक्ट करे छॾियो आहे। हा आफ्ताब पठान चए पियो त कूड़ थो ॻाल्हाए निसार चन्ना, ऐं निसार चन्ना चए थो त मूं लेटर बि लिखियो हो, हीअ बि थियो हू बि थियो। मूंखे इंक्वायरी थियणु खपे, इट्स अ सीरियस थिंग। 8000 अगरि असांजी पुलिस में इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, अगरि त निसार चन्ना इहो चवणु चाहे पियो त ॿिए सूबनि जा आहिनि तॾहिं बि ॻाल्हि ग़लति आहे, डोमिसाइल चेक थियणु खपनि। ऐं डोमिसाइल ज़ाहिर आहे पुलिस न चेक कंदी आहे, हू DC ऐं मुख़्तियारकार हुनखे कंफर्म करे ॾींदा आहिनि। सो उहे 8000 जेके नाला अगरि निसार चन्ना वटि आहिनि त हुनजी लिस्ट ॾिए त हींअर IG खे मतिलबु IG सिंध खे वापसि चेक करणु खपे। हुननि माण्हुनि खे केतिरी देरि लॻंदी? हफ़्ते में ख़बर पइजी वेंदी त 8000 माण्हू जाली मतिलबु जाली डोमिसाइल ते आहिनि या न आहिनि, या अॻवानी आहिनि या न आहिनि स्पेशली, छाकाणि त हीअ त सिक्योरिटी थ्रेट बि थी वियो। ॿी ॻाल्हि जेका हिन सां ज़िमनी चवां थो, असांजा कामोरा जेके आहिनि अलाए छो हुननि जी हीअ सभु शयूं जेके आहिनि उहे रिटायरमेंट खां पोइ जाॻीनि थियूं। निसार चन्ना खे इहा ॻाल्हि अगरि अॻु में ख़बर हुई ऐं सिंध जा आया आहिनि, सिंध जे लाइ हुननि खे दर्द हुजणु खपे त थोरो उन महिल थोरो इहे मुड़सी करना ॻाल्हि करना। रिटायरमेंट खां पोइ छो थो यादि अचे त हीउ ज़ुल्म थियो सिंध सां ऐं पोइ असांखे वॾो सिंध जो दर्द आहे? हूंदो दर्द, ऐं इहो सर्टिफिकेट ॾियण वारो न आहे, पर आउं चाहियां थो त असांजे कामोरनि खे बि हीउ रिटायरमेंट खां पोइ छो थो सूरु जाॻे? जी हा इहे थोरो उन महिल बि ॻाल्हाए वठे माण्हू त उन महिल चेक थी सघे, हाणे बि चेक थी सघे थो। ज़मीर छो लेकिन हैवन सेड दिस, निसार चन्ना पहिरीं चयो या हाणे चयो, इल्ज़ाम तमामु सीरियस आहे। इल्ज़ाम में आउं नथो चाहियां त आफ्ताब पठान हुनमें डायरेक्टली मुलविस आहे या न आहे, पर अगरि 8000 माण्हू सिंध पुलिस में हू चवनि पिया अॻवानी, पर आउं चाहियां थो हलो ॿियनि सूबनि जा बि जाली डोमिसाइल बि आहे त IG सिंध खे, चीफ सेक्रेटरी सिंध खे हिन में हिकिड़ी इंक्वायरी कमेटी ठाहिणु खपे। ऐं आई थिंक कि हफ़्ते में ख़बर पइजी वेंदी 8000 माण्हुनि जी रीचेक करण में त ही हिन जी डोमिसाइल जाली आहिनि या असली आहिनि। जी हा हिननि जा डोमिसाइल जाली आहिनि। सभु आफ्ताब पठान साहब इहा ॻाल्हि त ख़ैर वरजाई जेका थी तव्हां ॻाल्हि कयो था त उन्हनि जेको चयो त परमानेंट एड्रेस जेको आहे उहो NIC में चयो, उन पंहिंजी स्पेसिफिक माना हिकिड़ी क्लैरिफिकेशन ॾी त परमानेंट एड्रेस अगरि NIC में चेंज आहे त डोमिसाइल असांखे कानून थोरी थो मना करे त परमानेंट एड्रेस चेंज आहे, डोमिसाइल जे बेसिस ते असां जॉब ॾींदा आहियूं। ॾिसो डोमिसाइल या PRC जेको आहे उहो आउं चाहियां पियो इहो चेक करणु फ्रेंकली जेका ॻाल्हि हुजे उहो करे माण्हू, इहो पुलिस जो कमु आहे ई कोन, उहो लोकल डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो कमु आहे त उहो वेरीफाई करे ॾींदी। मिसाल अगरि मूंखे पंहिंजो डोमिसाइल अटेस्ट कराइणो हूंदो त आउं वञी को सुपरिटेंडिंग इंजीनियर हाईवेज़ खां त कोन कराईंदुसि, जी हा जी हा न इरिगेशन वारे कराईंदुसि, न SSP खां कराईंदुसि। जी हा ऐं SSP खां कैरेक्टर सर्टिफिकेट अटेस्ट कराए सघां थो, पर आउं SSP खां पंहिंजो डोमिसाइल नथो अटेस्ट कराए सघां। सो डोमिसाइल सही हुआ या ग़लति हुआ इहो हुन
इलाक़नि जी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी ज़िम्मेवारी हुई। जी हा त ऐं हाणे चेक करे वठो भाई, एग्जैक्टली हाणे हाणे बि देरि त न थी आहे। देरि त न थी आहे, उहो अञा त एम्प्लॉइड हूंदा, हाणे त देरि त न थी आहे जो माण्हू चेक करे वठे। ऐं जब अशफाक अली जेके सखर मां सवाल कयो, उन्हनि जो मुंहिंजे के वेचारा ॻाल्हि करे सखर जी, त सखर जेको आहे उहो 3 नंबर शहर आहे, पर का इंजीनियरिंग यूनिवर्सिटी न आहे साईं, चवनि था। ऐं जेका असांखे मेडिकल यूनिवर्सिटी बि ॾिनी उहा हिकिड़े डिक्टेटर ॾिनी। अच्छा हा, सखर सही। ॾिसो अशफाक साहब, ॻाल्हि इहा आहे त सखर हुजे, ठीकु आहे, टियों वॾो शहर आहे, पर लाड़काणो बि जहिड़ो करे अची पहुतो आहे। जी हा, ॿिया बि शहर हाणे वॾा थी विया आहिनि असांजा। शिकारपुर वारनि एतिरी कोशिशि खां पोइ हिकिड़ो कैंपस हासिलु करण में कामयाबु थिया, जी हा, खैरपुर यूनिवर्सिटी। जी हा, शाहबुल लतीफ़ यूनिवर्सिटी। त मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त शहरनि जी हालति, अच्छा पोइ सिर्फ़ु इहो त न आहे त को मेडिकल यूनिवर्सिटी या को फलाणे फील्ड जो स्पेशल डॉक्टर मौजूदु आहे या न आहे। सवाल इहो आहे त तव्हां वटि हैदराबाद सूधो उहो कश्मीर खां हैदराबाद ताईं तव्हां वटि बंस वॉट कोन्हे। जी हा, लेकिन चवण जो मक़सदु आहे त छा शहरियुनि खे वोट ॾियण महिल इहो ख़्यालु अचे थो? जी हा, त इहो ख़्यालु अचणु खपे। सखर में अशफाक साहब खे वोट ॾियण महिल जॾहिं वञे थो त सखर जी हालति ज़ार कुझु ज़हन में हुजे थी या नथी हुजे? नथी हुजे। ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआनि में यादि।